हैदराबाद सां वास्तो रखंदड़ घरू तशदुद जो शिकार ऐं ताज़ो जेल मां आज़ाद थियल औरत सनम मेमुण पंहिंजी माउ सां गॾु पंहिंजे मुड़ुस हैदराबाद जे बिल्डर यूनिस मेमुण ख़िलाफ़ दाहियो आहे। मुतासिर औरत चवे थी त संदसि शादी 8 साल अॻु हैदराबाद जे यूनिस मेमुण सां थी हुई, जंहिंखां पोइ मथसि घरू तशदुद ऐं नाजाइज़ियूं कंदो रहियो, पर घर बचाइण ख़ातिर हुन पंहिंजे वारसनि खे बि कुझु न ॿुधायो ऐं सभु सूर सहंदी रही। जीअं त मुंहिंजी शादी थी आहे 8 साल पहिरियों मोहम्मद यूनस मेमण खां। मुंहिंजो नालो सनम मेमण आहे। मूंखां मसइलो इहो आहे की 8 साल खां हिननि मूंखां नाजाइज़ियूं कयूं आहिनि, बेहद नाजाइज़ियूं कयूं, जंहिंजी वजह खां मूं मम्मा वारनि खे कॾहिं कंहिंखे कोन ॿुधायो कुझु बि। लेकिन हाणे अची हिननि हद करे छॾी, मुंहिंजे ॿारनि खे मूंखां वठी वरितो 8 सालनि खां, कॾहिं कंहिं मसइले में, कॾहिं कंहिं मसइले में, कॾहिं किथे फ़ैसिला कंदा रहिया। लेकिन पोइ मां कॉम्प्रोमाइज़ करे पंहिंजे घर वसाइण जे करे हीअ ॻाल्हि कॾहिं अॻियां न वधाई। लेकिन एंड अची हिननि मूंखे जेल कस्टडी कराए छॾी कूड़ी FIR में, जॾहिं त मुंहिंजी कोई ग़लती न, कोई कसूर न, मुंहिंजा ॿार मूंखां फुरिजी विया, मुंहिंजा ॿार मूंखां फुरे विया आहिनि। बसि ॿ महीननि खां नंढड़ी वठी विया, 15 ॾींहं मुंहिंजे नंढड़े खे थिया आहिनि। जॾहिं आउं ॿार वठण लाइ वियमि त मूंखे हिननि जेल कस्टडी कराए छॾियो, कूड़ी FIR कराए मूं ते, मुंहिंजी मम्मा ते, मुंहिंजे भाइरनि ते। 5 ॾींहं जेल में रही आहियां। ॿारनि जी, मुंहिंजे हस्बैंड जी, हुननि जी वाइफ जी मूंखे कुझु ख़बर न आहे हू आहिनि किथे। आउं पाण हैदराबाद वई हुअमि, हिननि खे मूं रिक्वेस्टूं कयूं, हथ ॿधे मैसेज कया कि तव्हां परे खां मूंखे ॾेखारे छॾो, ॿार आउं ॾिसणु चाहियां थी, जाम टाइम थी वियो मुंहिंजे ॿारनि खे मूंखां परे। अच्छा, नंढड़ी खे अलाए छा छा सेखारे हू घर में अची करे मूंखे कुझु चवे, मम्मी आप लड़ती हो। अच्छा, हुननि खे आउं रोकणु चाहियां त ही हुनखे मुंहिंजे सुतल खणी वञे कि नंढड़ी तो वटि नथी रही सघे, हिते परेशान कंदी, अची वेंदी मूंसां गॾु। मां चयो हलो ठीकु आहे। मुतासिर औरत वधीक ॿुधायो त संदसि मुड़ुसु गुज़िरियल 2 महीननि खां नंढड़ी धीउ ऐं 15 ॾींहंनि खां मासूम पुटु खसे वियो आहे। जॾहिं हूअ पंहिंजा ॿार वापसि वठण वई त मुड़ुसु यूनिस मेमुण पैसे जे ज़ोर ते मथसि संदसि माउ ऐं भाउरनि ते कूड़ी FIR कराए छॾी, जंहिं सबबि संदसि ख़ानदान जा माण्हू 5 ॾींहं ऐं हूअ पाण जेल कस्टडी काटे सिधी इंसाफ़ लाइ दाहिण आई आहे। हिन वक़्तु खेसि ख़बर नाहे त संदसि ॿार ऐं मुड़ुसु किथे आहिनि। हैदराबाद में मिंथू करण बावजूदि खेसि ॿार परे खां बि न ॾेखारिया विया। मतिलबु नाजाइज़ियूं हिननि मूंखां हद खां मथे 8 साल खां करे कंहिं दोस्त खे वठी ईंदा हुआ घर। हुननि जी प्रेशर में अची मुंहिंजी मम्मा खे हिननि प्रेशराइज़ कयो कि मूंखे सनम ॾियो, सनम नथा ॾियो त आउं तव्हांजी 4 धीअनि खे खणंदमि। चारों खे ब्लैकमेल करे मतिलबु हिननि मूंखां शादी करे वरिती। शादी करण खां पोइ हिननि मूंखे मारणु शुरू कयो, बेहद हिननि मूं ते तशदुद कया। एंड में अची बि हिननि मूंखे मारियो, जंहिं ते मां पंहिंजी मम्मा खे बि सॾु कयो घर में कि मम्मा मूंखे जाम पिया मारणु, मूं ते हथ जाम पिया खणनि। हिननि चयो न कूड़ पई ॻाल्हाए, हुननि जा निशान सभु कुझु, उन खां बावजूदि मां कोई ग़लति स्टेप कोन खयो, न पुलिस ॾे वियमि न किथे वियमि। ॿारनि जे करे ऐं हिननि जी मिंतूं कयूं, हिननि मूंखे जेल कस्टडी कराए छॾियो। मूंखे त कराए करो मुंहिंजी मम्मा खे बेगुनाह, जॾहिं त कोई असांजी ग़लती न आहे, कोई गुनाह कोन्हे। अच्छा, ईअं कंदे कंदे पंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजा हस्बैंड ऐं जंहिंजा थ्रेड मुंहिंजी मम्मी खे ॾिना विया हुआ। मुंहिंजी मम्मी मजबूरी में अची असांखे ॾेई छॾियो। हाणे हू हींअर 2-3 महीना 4 महीना पहिरीं मुंहिंजे 2 महीने पहिरीं मुंहिंजे घर आया आहिनि शराब जे नशे में। मुंहिंजा हस्बैंड बि, ऐं एॾी किनी नज़रनि खां, जॾहिं हुननि जे साम्हूं वञा मूंखे जाम किनी नज़रनि खां ॾिसंदा हुआ। मूंखे जॾहिं ॾिसो यूनस मेमण चवंदा हुआ कि तव्हां तयार थी अची वञो, मुंहिंजा दोस्त पिया अचनि, तव्हां तयार थी अची वञो, मुंहिंजा दोस्त पिया अचनि। ऐं जाम बेज़ार अची अॼु प्रेस कॉन्फ्रेंस हिन लाइ कयां पई कि मूंखां जाम नाजाइज़ियूं थियूं आहिनि, बेहद नाजाइज़ियूं थियूं आहिनि। हाणे मूंखे इंसाफ़ मिलियो वञे, ऐं नाजाइज़ियूं अॻियां बर्दाश्त कोन कयूं त मूंखे जेल कस्टडी हिननि कूड़ी FIR मूंखे, मुंहिंजे 2 भाइरनि खे, नंढनि खे, मुंहिंजी 4 भेणनि खे, मुंहिंजी मम्मी खे, हर कंहिं ते कूड़ी FIR कराए हिननि जेल कस्टडी करायो। मम्मी बि राति जेल मां वठी सिधी हिते आई आहियां कि असांखे इंसाफ़ मिलियो वञे। सनम मेमुण रोईंदे चयो त संदसि मुड़ुसु यूनिस ऐं उन जो दोस्त शराब जे नशे में धुत थी घर ईंदा हुआ ऐं मथसि ख़राब नज़र रखंदा हुआ। मुड़ुसु खेसि चवंदो हो त मां तयार थी अचां, मुंहिंजा दोस्त अची रहिया आहिनि। हुन चयो त मुड़ुस जे दोस्त पारां खेसि लॻातार धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं। ही सनम मुंहिंजी धीउ आहे, यूनस मेमण मुंहिंजो न न्याणो आहे।
त यूनुस मेमण 8 साल पहिरीं असांखे थ्रेट ॾींदो हो, मूंखे धमकियूं ॾींदो हो त पंहिंजी धीउ सनम मूंखे ॾे या ॿी नंढी ॾे या वॾी ॾे, यानी की असांखे ब्लैकमेल कंदो हो दरवाज़े ते अची अची। सभु धीअरूं खणाईंदसि ऐं तुंहिंजा नंढा जेका पुट आहिनि उन टाइम मुंहिंजो नंढिड़ो पुटु हुओ 10 सालनि जो, हुन खां नंढो पुटु मुंहिंजो हुओ 8 सालनि जो। चवंदो हुओ न त ॿिन्हिनि पुटनि खे आउं मराईंदसि, न त पंहिंजी धीउ 8 साल पहिरीं हुन मुंहिंजी धीउ सां शादी कई आहे। मुंहिंजी धीउ ते तशद्दुद मार कुट मुंहिंजी धीउ हमेशह बर्दाश्त करे 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 ना मुंहिंजो घर वसी वञे, मां मुंहिंजो घर वसी वञे, ही बि वरी पंहिंजे घर हली वेंदी। ऐं हिन हर क़िस्म जी जेकी बि माना ज़ुल्म आहे असां ते कया आहिनि हिन। पोइ वरी मजबूरन मूंखे पंहिंजी धीउ खे सम्झाइणो पवंदो, वञ पंहिंजो घर वसा, वञ पंहिंजो घर। 8 साल ईअं थींदे थींदे थिया। हाणे यूनुस मेमण 5 ॾींहं पहिरीं FIR कटाई आहे का राणी औरत आहे हैदराबाद जी, जेको यूनुस मेमण चयो रेशम गली में, हुन ते असां तशद्दुद कयो कमेटी जे पैसनि खां, जॾहिं त असां राणी खे कुझु नथा सुञाणूं केरु आहे केरु न। हिन असां ते FIR कराई, मूंखे मिरपुर ख़ास मां खणी डायरेक्ट प्राइवेट गार्डियन में। सनम जी माउ मीडिया खे ॿुधायो आहे त 8 साल अॻु यूनुस मेमण धमकियूं ॾेई संदसि धीउ सां ज़बरदस्ती शादी कई हुई। हाणे हुन असां ख़िलाफ़ कंहिं राणी नाले औरत ते कमेटी जे पैसनि लाइ तशद्दुद जो कूड़ो केस करायो आहे, जॾहिं त असां उन औरत खे सुञाणियूं बि नथियूं। मुंहिंजे ॿाहिरनि खे नाजाइज़ियूं गारियूं ॾिनियूं वयूं, चो मासूम चॾे था हुननि जी कोई ग़लती न, मुंहिंजी मम्मी जी कोई ग़लती न। अञा मां सोचां पई की न ठीकु आहे, मुड़ुस आहे न मूंखे कराए छॾियो, कोई ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजी मम्मी खे नाजाइज़ हिननि जेल पहुचायो ऐं हुननि ते पूरी FIR कटाइल आहे, सभिनीनि ते पूरे घर ते, पूरी फैमिली ते। हर शइ जी इन्वेस्टिगेशन करी वञे। ऐं पाण चवां पई की यूनुस मेमण जे नाले IG सिंध साहब मुंहिंजो मुतालबो आहे त ही इन्वेस्टिगेशन कराई वञे हैदराबाद IG खां, SSP हैदराबाद खां इन्वेस्टिगेशन हिन FIR जी कराई वञे, जेकी कूड़ी FIR मुंहिंजे पुटनि ते, मुंहिंजी पूरी फैमिली ते। पैसे इन बेहद पैसो ज़ाया करे असांखे जेको आहे नाजाइज़ FIR ग़लति कूड़ी FIR में असांखे फसायो वियो। असांजी जान छॾाई वञे कूड़ी FIR मां। इन्वेस्टिगेशन IG सिंध खां मुंहिंजो मुतालबो आहे त ही इन्वेस्टिगेशन कराई वञे हैदराबाद खां। मुतासिर माउ ऐं धीउ IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP हैदराबाद खां मुतालबो कयो त मामले जी हैदराबाद जे ईमानदार पुलिस अमलदारनि खां शफ़ाफ़ जांच कराई वञे। यूनुस मेमण पैसे जी ज़रूरत ते जेके कूड़ा केस कराया आहिनि उन्हनि मां बि संदन जान आजी कराई वञे, खेसि मासूम ॿार वापसि ॾियारे इंसाफ़ कयो वञे।